कराची प्रेस क्लब ॿाहिरां प्रिया कुमारी एक्शन कमेटी वकीलनि ऐं ॿियनि सियासी समाजी शख़्सियतनि पारां हाई कोर्ट खां प्रेस क्लब ताईं मार्च कयो वियो। प्रेस क्लब जा रस्ता बंद हुजण करे एहतजाज कंदड़ प्रेस क्लब वेंदड़ रस्ते ते एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। कराची बार जे सेक्रेटरी अरशद शर चयो त सिंध हुकूमत बौखलाहट जो शिकार आहे, पर पुरअमन शहरियुनि खे एहतजाज जो हक़ बि नथो ॾिनो वञे। हिन चयो त 5 सालनि खां सिंध मां प्रिया कुमारी समेत ॿिया केतिरियूं ॿाहिरियूं गुम आहिनि। सिंध हुकूमत अमन काइम करण में नाकाम थी चुकी आहे। एहतजाज जी अॻुवाणी कराची बार जो सदर आमिर नवाज़ करे रहियो आहे, जॾहिं त प्रिया कुमारी एक्शन कमेटी अॻुवान सोनी पारस सहित ॿिया केतिरा ई माण्हू एहतजाज में पण शरीक हुआ। बुज़दिल लोग हैं, हम तो बच्चों की जो अगवा हुए हैं उनकी आज़ादी चाह रहे हैं। हम तो कुछ ऐसा हमारा एजेंडा भी नहीं था, तो शर्म आनी चाहिए इनको। इस नेक कास्ट पे भी जो है रास्ते बंद कर रहे हैं, क्योंकि हमारी कास्ट नेक है और हम उलझना नहीं चाहते। हम तो पीसफुल प्रोटेस्टर हैं, तो हमारे लिए चाहे प्रेस क्लब हो या उससे 10 कदम आगे हो, हमने अपना प्रेस जो प्रोटेस्ट है वो रिकॉर्ड कराना है और बताना है इनको कि भाई ये जो है प्रिया कुमारी या दीगर हमारे बच्चे इनकी रिकवरी हमें चाहिए। जाहिर कंडेम करते हैं, शर्म तो उनमें नहीं है जितना भी कंडेम कर। इन्हें के मां चवा तो गवर्नमेंट ऑफ सिंध बौखलाहट जो शिकार गजी विया आहिनि हो पंहिंजो पाण खे हुननि खे खपे त पहिरीं ॻाल्हि त इस्तीफ़ा ॾेई इन गवर्नमेंट खां बरतरफ़ थियनि, छो जो सिंध जा बच्चा, सिंध जी अवाम, सिंध जा माण्हू जॾहिं महफ़ूज़ न आहिनि त पोइ केरु महफ़ूज़ आहे। अॼु तव्हां ॾिसी रहिया आहियो त जंहिं तरीक़े सां प्रेस क्लब खे चइनिनि पासनि खां बिल्कुलु कंटेनर ॾेई हिन खे ब्लॉक कयो वियो आहे। तव्हां छा था सम्झो त असांजा हौसला तव्हां पस्त कंदो? इहे कॾहिं पस्त न थींदा, इहे हमेशह बुलंद रहंदा। ऐं आईनी कानूनी रियासती हक़ आहे हिकिड़ो असांजो पुरअमन एहतजाज। हिते तव्हां हिन पूरे धरने में ॾिसो कंहिं वटि असलो आहे, कंहिं वटि लाठी आहे, छा आहे? कुझु बि कोन्हे। पुरअमन धरने खां बि तव्हां डिॼी रहिया आहियो। त मुंहिंजे मां सम्झां थो त सिंध गवर्नमेंट हिन महिल ज़ीरो ते खड़े आहे। हिन खे घुर्जे त पहिरीं फुर्सत में पंहिंजी जेकी हुकूमत आहे, ठीकु आहे, इन खां बरतरफ़ थियनि। ऐं ॿियो मां इहो चवंदुमि त सिंध जा जेके ॿार हिन महिल गाइब लॻा पिया आहिनि, प्रिया कुमारी अरसे दराज़ खां गाइब आहे, केरु आहे ज़िम्मेदार? ऐं जेके वरी उन्हनि जे लाइ माण्हू वञनि था, जेके ॿियूं ॿार गाइब लॻा पिया आहिनि सिंध जा, उनजो केरु आहे ज़िम्मेदार? त ज़िम्मेदार त मां हुकूमत वक़्त जी ज़िम्मेदारी आहे। हुकूमत वक़्त छो ख़ामोशी करे वेठी आहे? तव्हां पंहिंजी ना अहली लिकाइण जे करे तव्हां हिन महिल जेके जंहिं तरीक़े कंटेनर बंदि करे तव्हां जेका वेठा आहियो। कराची बार जे तवसुल सां प्रिया कुमारी एक्शन कमेटी सां मिली करे प्रिया कुमारी जी आज़ादी जे लाइ प्रोटेस्ट कॉल कयो आहे। ऐं सिंध गवर्नमेंट जी नाअहली जेका आहे उहो उन्हनि खे जो डपु आहे त कराची बार जे जॻह वकील कंहिं बि इशू ते ॿाहिरि निकिरंदा आहिनि, उन्हनि खे इहो डपु हूंदो आहे त ही वकील जेके न कॾहिं झुकंदा आहिनि, न कॾहिं वापसि वेंदा आहिनि। हे कंटेनर, हे रस्ता रोक असांखे कुझु नथा करे सघनि। अहिड़ा कई कंटेनर सां लताड़े करे पंहिंजी आज़ादी जे लाइ हमेशह शाना बशाना बीठा आहियूं। ऐं प्रिया कुमारी जी जेसीं ताईं आज़ादी न थींदी ओसीं ताईं असां सरापा एहतजाज हूंदासीं ऐं ईअं ई रोडनि ते निकिरंदासीं। ऐं सिंधी हुकूमत खे इहो वाज़े पैगाम ॾियूं था त जेसीं ताईं तव्हां प्रिया कुमारी जे लाइ आज़ादु हुनखे न कराईंदो ओसीं ताईं असां तव्हांजो जीअण हराम करे छॾींदासीं। जी कराची बार जेको पंहिंजो ओपन मौक़िफ़ रखियो आहे कल्ह वारे असांजे प्रोटेस्ट में बि, ऐं अॼु बि असां जेको आहे असांजो ओपन मौक़िफ़ आहे त हीउ जेको 144 लागू करणु या हीउ जेके आहिनि रस्ता रोक करणु, कंहिंजी फंडामेंटल राइट्स जी वायलेशन करणु, इहो तव्हांखे ज़ेब नथो ॾिए। तव्हांखे हिते मौजूदु हुजणु खपे। तव्हांखे पाण जेको आहे प्रिया कुमारी जी आज़ादी जे लाइ हिते अची करे इन एक्शन कमेटी सां मीटिंग करणु खपे जेका तव्हां न कई आहे। इन में तव्हांजी पंहिंजी नाअहली आहे। इन में इहो वाज़े बयान आहे त तव्हां उन्हनि पार्टियुनि सां मिलियल आहियो। तव्हां असांजा हौसला पस्त करण जो कॾहिं न थींदा। मां हुकूमत वक़्तु बल्कि मां वफ़ाक़ खां डिमांड कयां थो। मां अॼु जेको धरनो असांजो हली रहियो आहे, हिन धरने में वुकला आम शहरी सिंध जी आवाम बीठी आहे। उनजो मक़सदु इहो ई आहे, हिकिड़ो जेको आईनी मक़सदु असांजो त असांजा जेके बि जबरन जेके बि असांजा ॿार, जेके असांजा माण्हू, जेके सिंध जा माण्हू लापता थी विया आहिनि, उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे। हिननि पंहिंजे अमल सां उहो भुट्टे साहब जो जेको फ़लसफ़ो हुयो, बेनज़ीर साहिबा जो जेको अवामी फ़लसफ़ो हुयो ऐं जेका उहा तहरीक हुई, उहा ज़रदारी साहब पंहिंजे अमल सां असांजो पंहिंजो सिंधी आहे। असां चऊं था पिया त सिंध जी हुकुमरानी सिंधियुनि जे हथनि में हुजे, पर हिननि वक़्तु ताईं जेका लॉलेसनेस आहे, जेका करप्शन आहे, तव्हां अंदाज़ो हणो ॿार गाइब थी वञनि। अॼु प्रोटेस्ट लाइ बीठा आहियूं, कंहिं वटि को डंडो ॾिठो आहे, को हथियार ॾिठो आहे। तव्हां पीसफुल प्रोटेस्ट जेको आहे लॉयर्स जो रोकियो था पिया। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त
त तव्हां जेके जमहूरियत जा दावेदार आहियो सो कॉल बेसिकली तव्हां आमिरियत खे एड था कयो ऐं उहा पीपुल्स पार्टी जेका ठही 1967-68 में आमिरियत जे ख़िलाफ़ हुई अॼु पाण हिकिड़ी आलाइकार आहे आमिरियत। असल में जेके क्राउड बीठो आहे उहे चाहिनि था पिया त असां CM हाउस ते वञूं, सिंध असेंबली ते वञूं, पर क़यादत जेका असांजी आहे जेका मथे बीठी आहे वकीलनि जी, उन क़यादत जो पासो इहो फ़ैसिलो कयो आहे जिते बीठा आहियूं हाली थोरो टाइम लॻंदो, असां हिन सां टॉक्स कंदासीं ऐं असां कोशिशि कंदासीं त अॻिते पेनिट्रेट कयूं इंशाअल्लाह। ये कराची बार जे तरफ़ां अॼु इहो एहतजाज रथियल हुयो ऐं पुरअमन एहतजाज आहे, तव्हां पाण ॾिसी सघो था, पर गवर्नमेंट जेका आहे उहा फेल थी चुकी आहे पंहिंजे सिस्टम खे रन करण में। ऐं जेके हे असांजा मासूम बच्चा गुलड़नि जहिड़ा ॿार पूरी सिंध मां तक़रीबन 25 खां 30 ॿार जेके आहिनि उहे अगवा थी चुका आहिनि, जंहिंजो को बि पतो कोन्हे को। ऐं हीअ ईअं सम्झो हिकिड़ो फेल्यूअर ऑफ गवर्नमेंट आहे ऐं असांजो पुरअमन एहतजाज आहे। ऐं ॾिसो था पाण त हीअ केतिरा वकीलनि जे ऐं पुरअमन शहरनि जे एहतजाज खां ड्रिनल आहिनि, जो चारई तरफ़ प्रेस क्लब खे हिननि कंटेनर हणी ऐं ब्लॉक करे छॾियो आहे। पर असांजो धरणो जारी आहे ऐं असां पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं ऐं असांजी पुरअमन जदोजहद आहे जेका जारी रहंदी। असांजी गवर्नमेंट खां ऐं रियासत खां इहा ई डिमांड आहे त असांजे ॿारनि खे, असांजे प्रिया कुमारी, उजाला सोलंकी ऐं फातिमा तीवणो जेका उहा बि मेहर मां अगवा थी आहे, उन्हनि खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे।